रोड टू हैप्पीनेस, ख़ुशीअ जो रस्तो, यानी अंदर में ख़ुशी कीअं माणिजे। छा अंदर जी ख़ुशी असां ज़हन में आणे सघूं था? छा अंदर जी ख़ुशी असां पंहिंजे रवैये में तब्दीली करे आणे सघूं था? कहिड़ा तरीक़ा आहिनि अंदर में ख़ुशी आणिजे? अगरि ॾिसिजे त को बि माण्हू हुजे, मालिक छा बि ॾिनो हुजे, केतिरी बि उहो तरक़ीअ ते माणे वियो हुजे, इहो असांजी आम जेका मुशाहिदो आहे, ॾिसंदा आहियूं त उहे माण्हू बि अंदर में कॾहिं कॾहिं ख़ुशि न हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते सोचींदा त हू अॻिते छो हले वियो, मां छा कयां अञा अॻिते वधीक बहितर थियां। ज़िंदगी जूं जेके पुराणियूं ॻाल्हियूं कॾहिं यादि ईंदियूं उन्हनि खे, मूंसां हिन ई ॾुखु ॾिनो, हिन तकलीफ़ ॾिनी। मतिलबु सभु कुझु हूंदे बि दिमाग़ु हलंदो रहंदो ऐं माण्हू कॾहिं कॾहिं ॾुखनि ॾे, सोचुनि ॾे, परेशानियुनि ॾे हली वेंदो आहे। उन खां अलावा ॾिसजे त अगरि ख़ुशी जॾहिं ईंदी आहे त उहा बि घणो वक़्तु न रहंदी आहे, हली वेंदी आहे। मिसाल जे तौर ते हिकु माउ हुजे, पीउ हुजे, इहो सोचींदो हुजे त कॾहिं मुंहिंजे नंढड़े जी शादी थींदी, आख़िर उहे शादी जा ॾींहं अची वेंदा, ॾाढियूं ख़ुशियूं हूंदियूं ऐं उहो ॾींहुं बि अची वेंदो, कुंवार बि अची वेंदी। ॾिसंदो त 2-4 ॾींहंनि खां पोइ, हफ़्ते खां पोइ उहा ॻाल्हि ई नॉर्मल थी वेंदी। उहा जेका एॾी ख़ुशी हुई, एॾी ॻाल्हि हुई, उहा चुप थी वेंदी। ईअं न आहे त को कुंवार ईंदी त ॾुखु थींदो, पर ॻाल्हि आहे त जेका पहिरियों ख़ुशी हुई, पहिरियों उमंग हुई, उहा ओतिरी न रहंदी। ॿी ॻाल्हि त ख़ुशी हर कंहिंजी मुख़्तलिफ़ आहे। मुंहिंजी ख़ुशी किथां ईंदी, तव्हांजी ख़ुशी किथां ईंदी, हर माण्हू जी मुख़्तलिफ़ आहे। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, ठेड़ी शहर आहे सिंध में, उते हुनजी क्लिनिक आहे, डॉक्टर। पोइ हिकु दफ़ो पंहिंजी क्लिनिक तां वापसि पियो अचे त ॾिठईं त पुराणो दोस्त जेको बचपन में प्राइमरी में गॾु पढ़ंदो, उहो 1 बजे वेठो चांहि पीए पियो, कंहिं होटल ते वेठो ऐं पापो गॾु खाए पियो हुन सां वेठो। हुनखे ॾिठो, चई डॉक्टर साहिबु कहिड़ा हाल आहिनि? उहो वेठो हुते, हू बि हुन सां वेठो। हुनखे चई यार छो तूं ईअं करे छॾियो आहे पाण खे? तूं केॾो होशियारु आहीं, तूं करे हा कुझु, अॻिते कुझु बणिजे हा कुझु। हाणे हू जेको हुयो, उहे ठेड़ीअ जो मेमण आहे। मेमणनि खे उते अक्सर में खजूं हूंदियूं आहिनि, खजुनि जो कारोबार हूंदो आहे। कंहिंखे कोई 200-300 खजूं आहिनि, उतां उन्हनि जा पैसा ईंदा आहिनि, उन्हनि जो गुज़र सफ़र हलंदो आहे पियो। बसि उहो निंड मां उथियो, अची वेठो हुते। त चङो डॉक्टर साहिबु ॿुधाए भला मां छा कयां हा? चई तूं पढ़ी हा? चलो पोइ छा थिए हा? चई पोइ तूं इंजीनियर थियां, डॉक्टर थियां, अकाउंटेंट थियां। चई पोइ तूं जाम कमाया, पैसा हुजे हा, ॾाढो सुकून हुजे हा, ख़ुशि रही हा, मज़ो अचे हा। चई शाबस हुजे डॉक्टर साहिबु, तूं एॾो मूंखे तकलीफ़ कराए वॾो, मां हाणे ख़ुशि लॻो पियो आहियां, ॾिस त सुकून सां वेठो आहियां हिते, चांहि थो पियां 1 बजे, तूं अञा लोड़े आयो आहे, त मां त सुकून में वेठो आहियां। तॾहिं जो मक़सदु न आहे त पढ़िजे न ऐं का ॻाल्हि न कजे, पर ॻाल्हि इहा आहे त हर माण्हू जी ख़ुशी मुख़्तलिफ़ आहे। कई सबब हूंदा आहिनि असां अनहैप्पी रहंदा आहियूं, नाख़ुशि रहंदा आहियूं, परेशान रहंदा आहियूं। जीअं कॾहिं का शइ असां को हली वञे, नुक़सानु थी वञे बिज़नेस में, नौकिरी हली वञे, को असांजो प्यारो लाॾाणो करे वञे, गुज़ारे वञे। ऐं उन खां अलावा असांजो पंहिंजो ज़हन जेको आहे, उहो असांखे वधीक परेशान कराईंदो आहे। असां पोइ सोचींदा रहंदा आहियूं, हलंदासीं, कंहिं कमु बि कंदासीं त ज़हन असांजो हलंदो रहंदो, उन पुराणी ॻाल्हियुनि में सोचींदो रहंदो, हुनजो छा थियो, हुनजो छा थियो, हुनखे धकु लॻो, हुनजो कीअं थियो। हिकु त उहा परेशानी आहे, ॿियो असां पंहिंजो ज़हन असांखे उहे ॻाल्हियूं वरी वरी सोचराईंदो, वरी वरी ज़हन में हलाईंदो ऐं असां परेशान रहंदा आहियूं। एतिरे क़दुरु जो ख़ुशी जा मौक़ा हूंदा आहिनि न, उन में बि कॾहिं कॾहिं ज़हन असांजो ॾुखु ॻोल्हींदो आहे। जीअं मिसाल जे तौर ते अगरि शादी हुजे, सभु ख़ुशि हूंदा,
पर तव्हां ॾिठो हूंदो कॾहिं कॾहिं शादीअ जे मौक़े ते कंहिंजे अखियुनि में पाणी अची वेंदो आहे। भई छो पाणी अची वियो, ख़ुशीअ जो मौक़ो आहे, यादि अची वियो मुंहिंजी माउ हुजे हा, अॼु उहा जेका गुज़ारे वई आहे उते हुजे हा त केॾो मज़ो अचे हा, मुंहिंजो जेको आहे प्यारो दोस्त हुजे हा उहो नाहे हिते। मतिलबु असांजो ज़हन ख़ुशियुनि में बि कॾहिं कॾहिं उहे ॾुख जूं ॻाल्हियूं यादि कराईंदो आहे असांखे जेको आहे ॾुखु थींदो आहे। हाणे इहो ॾिसिजे त इहो जेको ज़हन असांखे ख़ुशियुनि जे मौक़े ते बि परेशान थो करे, ज़हन में ॻाल्हियूं हलंदियूं रहनि थियूं, परेशान कनि थियूं, इहो ज़हन आहे छा, माइंड आहे छा? साइंसी तहक़ीक़ ॿुधायो आहे त ज़हन जेको आहे उहो ईअं न आहे त कोई हिकिड़ो कोई पार्ट आहे, कोई हिसो आहे, जीअं लिवर आहे हिकिड़ो पार्ट आहे, जीअं दिलि आहे हिकिड़ो पार्ट आहे। ज़हन हिकिड़ो अहिड़ो सिलसिलो आहे जंहिंमें असां सोचूं था, परखियूं था ॻाल्हि खे, पुराणनि तजुर्बनि खे इस्तेमालु कयूं था, अॻिते लाइ सोचूं था छा थींदो, नयूं ईजादूं कयूं था पिया, प्लानिंग कयूं था पिया। इहे सॼो जेको आहे असांजे ज़हन जो कमु आहे, इहो असांजो ज़हन आहे। अगरि ईअं ॾिसिजे, दिमाग़ खे खोले ऑपरेशन कजे त दिमाग़ नज़र ईंदो, ब्रेन नज़र ईंदो, पर हे हिकिड़ो फंक्शन आहे, हिकिड़ो जेको कमु आहे जेको इहो दिमाग़ करे थो, उहो उनखे माइंड चवंदा आहियूं असां, उनखे ज़हन उहो चवंदा आहियूं असां। त माइंड जेको आहे उनजी जेका ज़बान आहे उहा ॿिनि क़िस्मनि जी आहे। हिकिड़ो त जीअं ॻाल्हायूं था असां, एक्शन करे ॿुधाईंदा आहियूं त बि असां सम्झी वेंदा आहियो, के माण्हू गाननि में राग में ॿुधाईंदा आहिनि पंहिंजी ज़बान, के डांस करे ज़बान, माना हिकिड़ो तरीक़ो आहे असांजो ज़बान जो ॿुधाइण जो। ॿियो असांजी जेका ज़बान हूंदी आहे माइंड जी, उहा हूंदी आहे अंदर में सोच, अंदर में थिंकिंग, सोचूं छा थींदो, अॻु में छा थियो, अॻिते छा थींदो, उहो असां प्लानिंगूं कंदासीं, उहो ज़हन। त हिकु त सुठो हिसो असां ॾिठोसीं माइंड जो छा कंदो आहे, पर अगरि ज़हन खे असां ॾिसूं त कॾहिं कॾहिं ज़हन अजाइनि सिजाइनि पुराणनि ॾुखनि खे, सोचनि खे, परेशानियुनि खे घणो बार बार वठंदो आहे। अगरि कंहिं माण्हूअ जो ज़हन ईअं घणो बार बार उन्हनि ॻाल्हियुनि ते वञे त माण्हू परेशान वधीक रहंदो, अनहैप्पी रहंदो, सफ़रिंग थींदी, ख़ुशी न ईंदी। हाणे बज़ाहिर ॾिसिजे ईअं आहे त पोइ इहो असांजी ज़हन जी ॻाल्हि आहे, त ज़हन जो आहे, ज़हन में अगरि का चेंज आणियूं, का सोच में तब्दीली आणियूं त ख़ुशि रहंदासीं। हिकिड़ो त इहो तरीक़ो आहे। पर कॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो हूंदो त परेशान माण्हू बि हूंदो, कॾहिं कंहिं सुठे मज़े वारे महफ़िल में हली वेंदो, कंहिं ख़ुशी वारी ॻाल्हि में हली वेंदो, कंहिं जेको आहे फंक्शन में हली वेंदो, दावत में हली वेंदो, ॾिसंदो त उते पोइ माण्हुनि सां रली मिली वेंदो आहे, उहे ख़्याल परे थी वेंदा आहिनि ऐं ख़ुशी अची वेंदी आहे ज़हन में। त माना जॾहिं ज़हन खे असां चेंज न बि कयोसीं, छड़ो असां बिहेवियर, पंहिंजो रवैयो, पंहिंजी हलत चलत चेंज कईसीं, उन सां बि ख़ुशी अची वेंदी आहे। मोटे लेखे सां ईअं ॿुधाइजे त अंदर जी ख़ुशी आणण जा वॾे तौर ते ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। हिकिड़ो त पंहिंजे ज़हन ते कमु कजे, ऐं ज़हन ते कीअं कमु कबो आहे, ज़हन में जेके अजाइज़ सजाइज़ ग़लति ख़्याल या जेके उबता सुबता ख़्याल अचनि था, कॾहिं असां उन्हनि ते कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे कीअं चेंज कजे जो जेको आहे असां सही सोचूं ऐं उहे असांखे ॾुख न ॾियनि। ॿियो तरीक़ो जेको हूंदो आहे, जीअं मां ॿुधायो, पंहिंजे रवैये में, चाल चलन में, बिहेवियर में चेंज अचे, जंहिंखे चइबो आहे अगरि कंहिंसां तव्हां सुठो हलंदव, काइंड हलंदव, ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे अंदर खे सुकून ईंदो त मां हिन सां सुठो हलियुसि। पंहिंजूं सुठियूं ॻाल्हियूं सोचो त मालिक मूंखे छा ॾिनो आहे, मूंखे हे सुठियूं शयूं आहिनि, ऐं उन्हनि खे तव्हां सोचे करे ख़ुशि रहंदव। इन तरीक़े सां माण्हू ख़ुशि रहंदो आहे। ऐं उनखां अलावा पंहिंजे बिहेवियर में तब्दीली आणींदो आहे। कंहिं महफ़िल में वेंदो, कंहिं दोस्तनि सां वेंदो, ख़ुशीअ जे मलाखड़नि में वेंदो, मेलनि में वेंदो, इन सां ख़ुशी ईंदी। त ॿिन्ही तरीक़नि सां ज़हन में ऐं अंदर में ख़ुशी पैदा थी सघंदी आहे। उन्हनि जा वधीक तफ़सील मां अॻियनि वीडियोज़ में ॿुधाईंदुसि त कीअं थींदो आहे। अंदर जी ख़ुशी जा कई तरीक़ा आहिनि, कई रस्ता आहिनि। कंहिं माण्हू लाइ कहिड़ो सही हूंदो, कंहिं लाइ कहिड़ो सही हूंदो, पोइ असां हिकु हिकु रस्ते खे वठंदासीं, ॿियनि वीडियोज़ में ॾिसंदासीं त कहिड़े तरीक़े सां अंदर जी ख़ुशी माणे सघिजे। हीअ वीडियो तव्हांखे अगरि पसंदि अचे, इनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, घणे खां घणो शेयर कयो, जीअं घणे खां घणे माण्हुनि खे ख़बर पए। महिरबानी तव्हांजी।